पढ़त सही त खबर पवई त कुरान चवे छा दरबारे मुस्तफा जे अंदर अचण वारा आया अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंदर जी तमन्ना अंदर जी आस अंदर जी उम्मीद खुदा जे जात सा प्यार कयो तरीको बुधा मुझे बेनियाज रब फरमायो मुझा महबूब मुस्तफा ओ मुझा महबूब मुस्तफा जी मुझा मौला ये साइल बन जी आया हन हाने सवाल तो खा कयो थर जवाब मां थो प्यार त ॾिस मुझा दोस्त अजीज मुझे मदीने जे साईं सा प्यार जी रब कयो आती कहीं भी कोन कयो तो वसा तरगी गुलामन में नालो लिखरायो मुझे खुदा यार सा प्यार करे दिखारियो मुझे करीम रब जा बानड़ो मुझे बेनियाज रब ऐलान कयो ओ मुझा महबूब जी मुझा मौला इन आशिकन के चो जे के मां रब जा आशिकन कह जा गाला कह जा आशिकन गाला कैसा प्यार करण चाहिन था गाला अल्लाह जा आशिकन अल्लाह सा प्यार करण चाहिन था खुदा सा मोहब्बत करण चाहिन था हा मुझा मौला रब तो चवे कुल ओ मुझा मुस्तफा जी मुझा मौला इन मुझे बानड़न के चो इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह ओ मुझा मुस्तफा इनन के चो जे कदे तवा इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जे कदे तवा मा अल्लाह जी जात सा प्यार करण चाहो था फतबिऊनी ओ मुझा मुस्तफा चवीन तो सा प्यार कन तमा रब राहू खोले तो छलिया अल्लाह जो कुरान बुधो आशिक अल्लाह जाहन प्यार रब सा करण चाहिन था रुगी वाट पुछण आया हन महबूब मुस्तफा का रब तो कुरान में चवे महबूब चवीन तो जेको तुंजो हुंदो आ ओहो ही मुंजो थींदो जेको मुंजो हुंदो आ ओहो तो ॾे ईंदो आ जेको तुंजो थींदो आ ओहो मूं ॾे ईंदो आ ओ मुंहिंजा महबूब जंहिंते मां राज़ी थींदो आहियां उनखे तुंहिंजे दर ते मोकिलींदो आहियां जंहिंते तूं राज़ी थींदो आहीं उहो ई मुंहिंजे दर ते पहुचंदो आहे दोस्तो अज़ीज़ो दलील ॾेई पोइ अॻिते हलां हज़रत अमीर उमर चओ रज़ी अल्लाह तआला छो त अली त अली आ उन जी ॻाल्हि त कयां ई नथो उन जी क़िस्मत ई भली आहे छो त जंहिंजो नालो अलिया जंहिंजो नालो अलिया हो त अमड़ जे पेट में ई ॼाणंदो आहे त मुंहिंजो मुस्तफा इमामुल अंबिया है ओ तमड़ जे पेट में ॼाणंदो आहे मुंहिंजो मुस्तफा इमामुल अंबिया वरी साॻी क़ुरान जी आयत फिरींदी अमड़ जे पेट में चो कीअं थो ॼाणे छेड़ो कर मूंसां सजण साईं जा फ़कीर ॿुधा अली सुनो अमड़ जे पेट में कीअं थो ॼाणे त महबूब मुस्तफा इमामुल अंबिया मां तोखे रब जो क़ुरान पढ़ी ॿुधायां मुंहिंजे अल्लाह फरमायो अल्लाह यजतबी इलैहि मन यशा मुंहिंजी मर्ज़ी आहे आलम अरवाह का वठी कंहिंखे चूंडे छॾियां मां रब जी मर्ज़ी आहे आलमे अरवाह में चूंडण वारो मुझो अल्लाह कंहिंखे काई तकलीफ़ काने का अमड़ जे पेट में इल्म ॾियण वारो मुझो अल्लाह कंहिंखे काई तकलीफ़ काने का मां तोखे छो न चवां अमड़ जे पेट में मदीने वारे मीर जे ऐलान नबूवत खां पहिरीं सुहिणे अलीअ खे इहो इल्म अता करण रब जी ताक़त आहे पर जे रब नथो करे त मुंहिंजा दोस्त अबू जहल अबू लहब ऐलान नबूवत खां पोइ बि साम्हूं बीठा आहिनि जे रब नथो चाहे तो उन्हनि खे तौफ़ीक़ ई कान थी मां अर्ज़ पे कयो अमीर उमर तलवार त हथ में आहे मुंहिंजे सोणे नबी जे दुश्मनी में निकितो आहे लेकिन जॾहिं अल्लाह उन ते राज़ी थियो छा चयमि जॾहिं अल्लाह उन ते राज़ी थियो आहे अञा जुमलो वधाए छो न चवां अल्लाह राज़ी तॾहिं थियो आहे जॾहिं सुबुह जो मुंहिंजे मुस्तफ़ा दुआ घुरी मुझे मुस्तफा दुआ घुरी मुझा मौला उमर बिन खिताब या उमर बिन अब्दुल अजीज ब उमर ने हिकड़ो मुखे दे हिकड़ो तू जान तुझो कम जाने
दुआ कह गुरी मुझे महबूबा मुस्तफा दिलन जो मालिक खुदा खुदा जाने पियो मुझो मुस्तफा के कहिड़ो उमर खपे उमर बिन खत्ताब खपे या उमर बिन अब्दुल अजीज खपे मुझे मुस्तफा जी निगाह उमर बिन खत्ताब ते पया ओ हथ में तलवार तो खणे मुस्तफा जी दुआ कबूल थी मुझे मुस्तफा घुरियो सुने उमर जे दिल जी दुनिया तब्दील कह के चो मुझे अल्लाह जॾहिं मुझे अल्लाह सुने उमर फारूक जे दिल जी दुनिया तब्दील कई मक्के जे सरजमीन ते आ हरम में तलवार खयो बीठो आ मुझे मुस्तफा करीम जी रब दुआ कबूल कई आ अल्लाह राजी थियो आ जॾहिं सुने उमर ते मुझो रब राजी थियो बुधा काडे मोकलियई से काबे दे मोकलियई से या दरे मुस्तफा दे मोकली से जवाब दे हिकड़े ही सवाल जो जवाब दे जॾहिं मुझो रब राजी थियो जॾहिं मुझो रब राजी थियो उमर बिन खत्ताब ते तलवार हथ में आ बहानो कहिड़ो बनियो आ खणियो तो घुमे हमराह रस्ते में मिलियो उन हमराह के रस्ते में कह बिहारे जो पाण बिहारी चो चो पाण बिहारी पाण तो पैदा कयो कि न मूं चई इंसान कर पाण तो पैदा कयो कि न मूं चई इंसान कर घुर्ज हुई तो के घणी घुर्ज हुई तो के घणी घुर्ज हुई तो के घणी कि न मूं चई एहसान कर पंहिंजी मर्जी आ उन जे मालिक जी मर्जी आ तुझी काई ताकत कान्हे का गौर सां ॿुधो हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जो कामिल वलिया घरों निकतो आ गुलाम पोयान सामो कुत्तो ईंदो पियो आ केर चो कुत्तो ॻाल्हाए केर थोड़ो ॻाल्हाए केर कुत्तो सामो अची रहियो आ बायजीद बुस्तामी वञी रहियो आ कुत्ते बायजीद दे निहारे पंहिंजे ज़ुबान सां कुछ ॿोलियूं शुरू कयूं बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह रोवण शुरू कयो कुत्ते भौंकण शुरू कयो बायजीद रोवण शुरू कयो अजीब कुत्तड़ो बोलियूं करे रहियो आ बायजीद रोई रहियो आ गुलाम हैरत में अजीब माजरा है मामलो टुटी वयो घर में पहुता या हजरत साहब सुना बायजीद ॾियो ख़बर कुत्तो दाहू पियो करे तव्हां रो पिया ख़ौर सां ॿुधी मोहम्मद याकूब हकड़े वारा बायजीद साईं फरमायो अॼु कुत्ते मूंखां सवाल कयो अज कुत्ते मुखां सवाल कयो ओ बायजीद मुखे बुधा चयो मांस छा बुधाए यानी अल्लाह जा वली जानवरन जो बोलियूं भी समझदा छो त जंहिंजो रब तंहिंजो सब चओ मल्लहुल मौला फलहुल कुल जंहिंजो रब तंहिंजो सब सुण बायजीद फरमायो कुत्ते मुखां सवाल कयो ओ बायजीद मुखे बुधा तुंहिंजी कहिड़ी नेकी हुई जंहिंजे करे अल्लाह तोखे सुहिणो इंसान बनायो मुंहिंजी कहिड़ी ग़लती हुई जो रब मूंखे कुत्तो बणाए छॾियो मूं रोई ॾिनो गाल समझ में कान आई मोहम्मद याकूब हकड़े वारा परी गाल तो कया गौर सां बुध जा बायजीद सोने चयो कुत्ते मुखां सवाल कयो तुझी कहिड़ी नेकी हुई जंहिंजे करे अल्लाह तोखे इंसान बनायो मूं कहिड़ो ॾोह कयो हो जो रब मूंखे कुत्तो बनायो बायजीद साईं फरमायो त मां रोई ॾिनो ऐं मां उनखे जवाब ॾिनो जॾहिं मां ॼाओ ई कोन हुयुसि मुंहिंजी नेकी कहिड़ी जॾहिं तूं ॼाओ ई कोन हुए तुंहिंजी बदी कहिड़ी चई पोइ ही छा आहे चई मालिक जी मर्जी आ जंहिंखे वणेस इंसान बनाए जंहिंखे वणेस कुतड़ो बनाए छॾे बायजीद बुस्तामी फरमायो उन कुतड़े मुडे निहारे पाण फरमाईंदा त कुत्ते चयो पोइ इन इंसान के छा थी वियो आहे जॾहिं राज़ी मालिक थियो अथसि इंसान बना थी पोइ हिन वॾाई छा ते कई आहे ओ मुझा मुसलमान बा गौर कर कहजी भी मर्जी कान हलंदी आ मर्जी मुझे बजी हलंदी आ गाला कहजी मर्जी मुझे रब जी हलंदी आ हजरत अमीर उमर तलवा अञा उमर बिन खत्ताब चवा हजरत अमीर उमर जेडी मल थे भला पो चवा उमर बिन खत्ताब तलवार हथ में आ मुझे मुस्तफा जे खिलाफ खणी निकतो आ रस्ते में हमराह कह बिहारी चौपाण बिहारी चओ सूफी थी वन त खबर पई त इश्क छा थींदो आ ओ मुंहिंजा दोस्त रस्ते में को बीठो आ ऐ उमर काॾे थो वञी चई ॻाल्हि न पुछ दिमाग़ ख़राब आ छा करण थो चाहीं चई मुंहिंजे महबूब करीम जो इस्म वठी चई हिन तलवार हीअं करण थो चाहियां पोइ खिली थो चवेसि महबूब महबूबा पहिरें घर तो संभाल
पंहिंजो घर त संभाल गाल के खुटाई छा थियो अचे तुंहिंजी भेण गुलाम बणजी वई आहे तुंहिंजो भेणियो गुलाम बणजी वियो आहे पंहिंजे भेण जो घर त संभाल उमर बिन ख़त्ताब तलवार खणी करे सिधो भेण जे घर में थो वञे दरवाज़े ते पहुचे त भेण भी अंदर पड़ी रही आहे यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तक़ीम। भेण कुरान करीम जी तिलावत करे रही आ जोर सां दर ठड़काईंदो आ अंदर ईंदो आ हे छा पई पढ़ी जे रब जो कुरान पई पढ़ा कह पढ़ायो ते जे मदीने जे ताजदार मेहरबानी कई आ भावा कावड़ में आ भेण के जुंडन खां वठंदो आ कुटींदे कदमन में केराईंदो आ जेडी मल भेण जे जिस्म मां खून वहंदो आ भेण दे निहारींदो आ भेण हेठो निहारे चवंदा ओ उमर छाते छितो थियो आ याद रखी छडे जे ख़त्ताब जो खून तुझे जिस्म में आ त तुझे भेण जे जिस्म में भी उन ख़त्ताब जो खून आ खबरदार थी अगर तुझे दिल में ख्याल आ त तू मार दई करे मुखे महबूब जी गुलामी छडाइंदे भूल नहीं ए जिस्म टुकड़ा टुकड़ा त थी सके थो मगर मुस्तफा जी गुलामी नथो छड़े सके। उमर बिन ख़त्ताब जे दिल जी दिमाग जी दरी खुली वे छो तो दुआ अगे ही घुरियल हुई दिल जे दिमाग जी दरी खुली वही भेण दे निहारे दिल में ख्याल तो करे हिय त औरत आ इन औरत ताई मैसेज पहुतो आ हिय दीवानी घर वेठे थी वई आ दिल में चेत का अटकल कया चे दे खबर भला जेको पढ़े ही पियो काथे चे तनूर में आ चे मुखे खणी दे चे पहिरी पाक थी आ चे पाक थी जा चे हां ए कुरान पाका इनके हथ लाहण ला पाक हुजण जरूरी आ वञ वञ विझी सिंजिया मुंहिंजा दोस्त रब घुरे त देर ही काने का सोनो उमर बिन ख़त्ताब विझी ईंदो आ ओ बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे मुंहिंजा दोस्त तनूर में हथ विझंदी आ बाह के रब बाग करे छॾींदो आ कुरान करीम जूं उहे आयतूं छाते लिखियल हूं चो खजीअ जे फरहन ते छा खजीअ जा फरहा छा तनूर जी बाह छा इंसान जी चमड़ी छा तनूर जी बाह हथड़ो विझी बाहर कढंदी आ उहे फरियूं भी सलामत आ त बाह जी बारर जी बूजर भी सलामत लगी पई आ अचे ही वठ पढ़ जेडी मल कुरान बुधई दिल जी दुनिया बदलजी वई दिल कहे बदलाई चो अल्लाह गाला गाला कह बदलाई अल्लाह बदलाई हाने जडे दिल जी दुनिया बदलजी वई बदलाण वारो केरा चो खुदा हाने जडे खुदा हिन के हिदायत वारो कयो उमर बिन ख़त्ताब होयो हाने काडे वयो चो नकी हेडे नकी होडे नकी होडे नकी होडे काडे वयो चो सिधो दरे मुस्तफा ते वयो काडे वयो सिधो गाला गाला कादे वयो इन्हें करे मुझन जो सामने हो मदीना तो देखता क्या है जो सामने हो मदीना तो देखता क्या है अरे यही तो काबे का काबा है तू सोचता क्या है जो सामने हो मदीना। उमर बिन ख़त्ताब आयो काले चो दरे मुस्तफा ते गाल के मुकाया जेते रब राजी थियो ने के काडे मोकली जवाब दे ओ गोठ याकूब हकड़े वारा जवाब दे जहड़ी मसलक वारो है तुझो मसलो आ मोजो ना है जेको तुझो अकुला तुझो मसलो अकुली दलील सा कुरान करीम जो जवाब दे कुरान करीम जे आयत जे पोया मुखे जवाब दे जेते राजी रब थींदो आ उनके कहजे दर ते मोकलींदो आ चो दरे मुस्तफा ते मोकलींदो आ। उमर बिन ख़त्ताब हुयो उमर बिन ख़त्ताब हुयो तेज तई उमर बिन ख़त्ताब हुयो जैसे दरे मुस्तफा ते न पहुतो जडे दरे मुस्तफा ते खैरात वरते पहिरी उमर बिन ख़त्ताब हुयो पो उमर फारूक आज़म बणजी वयो आ
हे सोनो ताज मिलियो ज़रूर आ, किथों मिलियो आ? चो दरे मुस्तफ़ा ता मिलियो आ। दरे मुस्तफ़ा ते जो पहुतो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात उमर सुने के मोकलियो खुदा महबूब मुस्तफ़ा दे। महबूब मुस्तफ़ा उनके कलमो पढ़ा कहंदे मोकलियो, चो रब दे मोकलियो आ। सिलसिलो त निहार, प्यार त निहार, जेते खुदा राजी थे गेले दरे मुस्तफ़ा ते मोकले ऐं मुझो महबूब मुस्तफ़ा उनके वठी वरी यार दे मोकले। मौला इए छो, तू खालिक कहीं, तू मालिक कहीं, तू रज़ा कहीं, तू जब्बार कहीं, डायरेक्ट कबूल करे छॾ, डायरेक्ट उनके ओहदो मक़ाम ॾेई छॾ। रब फरमाए थो करण वारो त मां आहियां, पर मुहरम हुजे मुस्तफ़ा जे हुजण ज़रूरी आ। फोम या काशे वठंदा हो न मार्केट में, दुकानदार 30 कसम खणे पर पोइ चवंदसि न जापानी आ त मूंखे ठपो ॾेखार, चवंदो हईं न अरे बाबा मां हेडो कारीगर फलाण न बाबा न, जे जापानी आहे त ठपो ॾेखार, बहस कंदे, पर जे उथंदे ई तोखे मोनोग्राम ॾेखारी तो बाबा हे ठपो आ, बहस जी गुंजाइश ई कान्हे। यानी बहस उते थींदो आ जिथे ठपो ई न हूंदो आ, जिथे ठपो हूंदो आ ते बहस हूंदो ई कोन्हे को। त मुंहिंजा दोस्त अजीज यकीनन ख्वार हैं, बदकार हैं, अरे डूबे हुए जिल्लत में हैं, कुछ भी हैं, लेकिन या रसूल अल्लाह, या अल्लाह तेरे महबूब की उम्मत में है यो ठपो। वो जन वठी हो ठपो लॻल उनखे परवाह ई कान्हे। अल्लाह ताला जा बानड़ो कुरान करीम जी तिलावत पे कयम, दरबारे मुस्तफ़ा में आया, अल्लाह जा आशिक हूं, अल्लाह सा प्यार था कयो। ओ सोहणा नबी असा के वाट दस, मुझो सोहणो नबी वाट थो दसे, किए थो दसे, चो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। रब तो चवे जुबान तुझी आ, दसण वारो मां खुदा। मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो त मुझो रब तो चवे इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, रब तो चवे जे मूसा प्यार करण था चाहो फत्तबिऊनी, मुझा दिल पर चवीन त तुझी गुलामी कबूल कर। जेको मूसा प्यार करण थो चाहे वो गुलामी तुझी कबूल करे। मौला जॾहिं मुझी गुलामी कबूल करे पोइ छा थींदो? कुरान त ॿुध, मुझो रब तो फरमाए युहिब्बुकुमुल्लाह, ओ मुझा मुस्तफ़ा पो इए थींदो। पहिरीं मूसा प्यार करण पियो चाहे, मां चयोमांसि त तुझी गुलामी कबूल करे। चाहे तुझी गुलामी कबूल कई, मां रब थी वाइदो थो कयां, मां अल्लाह पाण ई उन सां प्यार कंदुसि। न हीर जी कहानी न रांझे जी कहानी, कुरान निज तिलावत करे रहियो आ। मुझो बेनियाज़ रब ऐलान करे रहियो आ, मुझा महबूब जेको तुझो ओहो मुझो, जेको मुझो ओहो तुझो, जेको तोसां प्यार कंदो तो थोड़ो अमल कंदो तॾहिं बि घणो करे छॾींदो। पढ़ंदो हिकड़ी निमाज़ सवाब 10 जो ॾींदोमांसि, नेकी हिकड़ी कंदो सवाब समय ॾींदोमांसि। युहिब्बुकुमुल्लाह, मां अल्लाह उन सां प्यार कंदुसि। मौला रुगी प्यार कंदे, रब जो न पुनल ईअं कीअं थींदो? जेको तुंहिंजो गुलाम थींदो उन सां रुगी प्यार न थींदो। वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम, मां अल्लाह उन जे गुनाहनि खे बि माफ़ करे छॾींदुसि। वल्लाहु गफूरुर रहीम, मुझा पुनल न रुगी प्यार कंदो मांस, बख्शींदो मांस भी, रहम भी करे छॾींदो मां। कलाक विया, सवा कलाक जे भोगन कंदे गुम न थी वञे। ओ मुझा दोस्त अजीज अर्ज पे कयम थोड़ो हाणे वरी मोटा, जंहिं ते खुदा राज़ी थींदो आ उनखे छा कंदो आ? दरे मुस्तफ़ा ते मोकिलींदो। ऐं जंहिं ते मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा राज़ी थींदो आ उनखे खुदा जे दरबार में मोकिलींदो आ। हाणे समझो, ऐलान आदम अलैहिस्सलाम जे अचण जो थियो, अल्लाह नुबुवत जो दरवाज़ो खोलियो। कॾहिं खां? आदम अलैहिस्सलाम जे गाला गाला आदम अलैहिस्सलाम जे अचण सां रब नुबुवत जो दरवाज़ो खोलियो, खुलियल ई रहियो। जॾहिं मदीने जो ताजदार आयो, रब दरवाज़ो गाला गाला रब दरवाज़ो बंद करे छॾियो। अल्लाह फरमाए बस बंद त कई, पर कहिड़े लक़ब सां, कहिड़ी ॻाल्हि सां? अल यौम
अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। मुझा महबूब अज जुमे जो दिहाड़ो आ, मुझा महबूब अज जुमे जो दिहाड़ो आ, हज जो मौक़ो आ। अज मां ऐलान थो कयां अज दीन भी मुकम्मिल थी वयो, नेमतूं भी मुकम्मिल थी वयो, सब कुछ मुकम्मिल थी वयो। मौला कीअं थियो महबूबा, अज नबूवत भी मुकम्मिल थी वई, दरवाज़ो बंद थी वयो, दीन भी मुकम्मिल थी वयो, ॿियो कोन आणींदुसि। ओ मुझा महबूब मुस्तफ़ा अज कानून भी मुकम्मिल थी वयो, ॿियो कानून भी कोन आणींदुसि, शरीयत भी मुकम्मिल थी वई। तुझे महबूब तो महबूब का सवा ॿी शरीयत भी कान हूंदी। मुझा महबूब हुकूमत भी मुकम्मिल थी वई, क़यामत ताईं मखलूक मुंहिंजी हूंदी, हुकूमत तो मुस्तफ़ा जी हूंदी। मखलूक मुंहिंजी हूंदी, हुकूमत तो मुस्तफ़ा जी हूंदी। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिंजी हुकूमत आहे उनजो सिक्को हलंदो आहे, सिक्को अॼु बि साॻियो आहे। कहिड़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अगर ला इलाहा इल्लल्लाह सिक्को मुकम्मिल हुजे हां पोइ यहूदन खे तोखे मुस्लमान मञणो पवे हां, ईसाइन खे तोखे मुस्लमान मञणो पवे हां। उहे ला इलाहा इल्लल्लाह चवनि था, ईसा रूहुल्लाह चवनि था, ला इलाहा इल्लल्लाह चवनि था, मूसा कलीमुल्लाह चवनि था, ला इलाहा इल्लल्लाह अॼु उहे भी चवनि था। मगर तू चवी थो न न, कंहिंखे यहूदी तो सॾी, कंहिंखे ईसाई तो सॾी, कंहिंखे नसरानी तो सॾी, छो तो सॾी? चवी थो त मुस्लमान उहो आहे जेको इहो ठपो हणी अचे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। कबूल कयो वेठो आहे, सबको कबूल कयो वेठो आहे। दड़ो हिकिड़ो ई आहे, ज़ात हिकिड़ी आहे, ठपो हिकिड़ो ई आहे, अल्लाह जे ज़ात। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नबूवत जो दरवाज़ो बंदि करे छॾियो, आसमानी किताबनि जो दरवाज़ो बंदि करे छॾियो, लेकिन उम्मत मुंहिंजे महबूब जी क़यामत ताईं अचणी आहे। मुंहिंजे महबूब खे बहसियत इंसान दुनिया खे ज़ाहिरी अलविदा भी चवणो आहे, सहाबा जो ज़मानो भी मुकम्मिल थियणो आहे। छो त सहाबी बनबो निगाहे मुस्तफ़ा सां आहे, सहाबा जो ज़मानो भी मुकम्मिल थियण वारो उहो मुकम्मिल थियो। मुझे अल्लाह एडवांस में सब कुछ करे छॾियो। मुझे मुस्तफ़ा करीम पंहिंजे पाक ज़ुबान सां वलियन जो शान बयान करे ॿुधायो। मुझे मुस्तफ़ा खे ख़बर हुई दुनिया ऐलान कंदी त सहाबा जहिड़ो कोई कोन्हे। मां मुस्तफ़ा पाण थो सहाबिन खे चवां त मुझे उवैस खां दुआ घुराइजो, छो त सुभाणे औलिया अल्लाह जे शान जा इनकारी जॾहिं इनकार कंदा, औलिया अल्लाह जा ग़ुलाम इकरार करे चवंदा त सहाबा खे भी मुझे मुस्तफ़ा वलीअ ॾे दुआ ला मोकिलियो आहे। हे कंहिंजी कुदरत आहे? गाला गाला कंहिंजी कुदरत आहे? अल्लाह जी कुदरत आहे। औलिया अल्लाह जो शान ॿुध, रब क़ुरान करीम में उन्हनि जो मक़ाम बयान फरमायो, अल्लाह उन्हनि जो शान बयान फरमायो। अल्लाह फरमायो अल्लाह इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह फरमायो खबरदार थियो जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, खबरदार थियो, चओ खबरदार। मौलाना असद खेड़ो तकी रखंदो आहे, ॿुधो अथव न अॼुकल्ह घणी त खबरदार। अल्लाह फरमायो खबरदार थी, इन औलिया अल्लाह, खबरदार थी जेके मुंहिंजा यार आहिनि, जेके मूंसां कंदा प्यार आहिनि, जेके मुंहिंजा महबूब आहिनि, जेके मुंहिंजा आशिक आहिनि, खबरदार थी ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। उहे डिॼंदा कंहिंखां न आहिनि, परवाह कंहिंजी कोन कंदा आहिनि। दुनिया रुसी वञे त रुसी वञे, बुख हुजे त बुख, उञ हुजे त उञ, हुननि जी तमन्ना तड़प हिकिड़ी हूंदी आहे, राज़ी हुजे शल ख़ुदा राज़ी हुजे, ॿियो महबूब मुस्तफ़ा राज़ी।
उन जी तमन्ना हिकड़ी हुंदी आ, उन जी उम्मीद हिकड़ी हुंदी आ, उन जे दिल जो ख्याल हिकड़ो हुंदो आ, शल न रुसे खुदा न रुसे महबूब मुस्तफा न रुसे अल्लाह जे ज़ात। हालांकि थोड़ो खणी दुनिया जे निज़ाम दे निहार अल्लाह ज़मीन बनाई, ज़मीन में भी खौफ जो छाजो चो तो मुझा दोस्त लुडण जो हिलण जो अल्लाह उन ज़मीन के खौफ का बचाइण जे ला जबलन के मेखूं करे बनाए छड़ियो। जबल भी डिगी रहो आ छा को जो लोह को जबल के खबर आ त लोह ईंदो मुखे कुटे टुकड़ा टुकड़ा करे छड़ींदो। लोह के वरी खौफ छा को बाह को लोह के खबर आ बाह ईंदी मुखे साड़े खाह करे छड़ींदी। बाह के वरी खौफ आ पानी को पानी ईंदो मुखे विसाए छड़ींदो। पानी के वरी खौफ आ तूफानन को पानी के खौफ आ आसमान जे सिज जे रोशनी को असा जी ताकत उड़ाए छड़ींदो। मुझो रब तो फरमाए हर शय के खौफ नो थम मगर पंहिंजे वलियन के बेखौफ करे छड़ियो थम। ओ मुझा मौला उनके बेखौफ छो कयो थे। रब तो फरमाए जंहिं जे दिल में मुझो खौफ हुंदो आ मां अल्लाह उनके सजी दुनिया खां बेखौफ करे छड़ींदो हा। हिक जो खौफ कंहिंजो जेको हिक जो खौफ कंदो दुनिया जे ॾिजण जी उनके परवाह ही कान्हे का। हिक जे आॾो झुक दुनिया में सीनो ताणे हल तोखे कंहिंजे आॾो झुकण जी ज़रूरत ही कोन्हे का। जेको हिक जे आॾो न झुकंदो आ दुनिया जे दरन ते थाबा खाईंदो आ। जेको हिक जे आॾो झुकंदो आ उनके दुनिया जी परवाह ही कान हूंदी आ। तो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शुक्र कर खुश नसीब आहीं जो मुझे बेनियाज़ रब तोखे उहो सुहिणो तरीक़ो नसीब फरमायो आ जेको औलिया अल्लाह जो तरीक़ो आ, वलीउल्लाह जो तरीक़ो आ, मुझे करीम रब जे आशिकन जो तरीक़ो आ। इहो ही तरीक़ो आ मुंहिंजा दोस्त, इहो ही सिलसिलो आ जेको क़यामत ताईं हलंदो। छो त हिदायत जो दर मुझे रब खोले छड़ियो आ। हिदायत जो ज़रियो के बनायो आ चो औलिया अल्लाह के बनायो आ। हिदायत जो ज़रियो अल्लाह बनायो आ। मुसब्बबुल असबाब अल्लाह जी ज़ात आ। अज भी निहार दुनिया जे अंदर बमन जा धमाका माण्हू के मारे रहियो आ। मुझा तो रुगी पैसन जी वठो ठाहे अज भी औलिया अल्लाह जे दरबार ते वञ। मां त मुझा दोस्त दावा सां चवंदो हां वरी तो तोखे चवां कहिड़े बि मौलवी साहब के सॼो साल तू ज़कातू भी हड़ई दे खिदमतू भी कर पर जेकर 8 ॾींहं लागी तो मेहमान वठी वे त पुछंदई त दे खबर कंहिंखे वठी आयो हई ही केरा औलिया अल्लाह जे दर ते कॾहिं रुपयो भी खर्च न कर। रोज 30 माण्हू वठी वञ तोखे भी नगर मिलंदो तुझे 30 खे भी मिलंदो कुर्ब तोखे अलग मिलंदो। केर पुछंदी भी कोन मोहम्मद हारून कीअं केर पुछंदी भी कोन त ही केर आंदा ते छो जो दरे मुस्तफा ते पे पलता है वो किसी को नहीं देखता। मुझा दोस्त अजीज त शुक्र कर खुदा जो। मां अर्ज पे कयो मुंड खां गाल निकरी वई केड़ी मुझे दिल पर इमाम हुसैन साईं त 3 शोबान मुबारक इमाम हुसैन साईं जी विलादत, 4 शोबान मुअज़्ज़म हजरत अब्बास साईं जी विलादत, 5 शोबान मुअज़्ज़म इमाम ज़ैनुल आबिदीन दिलबर जी विलादत। मुखे हाने 5 मिनट बाकी मुखे बुधाइण ला टाइम दे त ही जेको आचर जी रात आ उहा 15 शोबान जी रात आ यानी शबे बरात जी रात आ। दरबार मुस्तफा जी अंदर केड़ी दरबार में गाल्हाई कोन हे जुमलो बुधी बुधा तोखे सब खां वधीक प्यारो केर चो मुंहिंजो पुट। बुधा केर प्यारो थी गाल्हाए छो भला तहां वटि थोरो मट सट कमा छा पो गाल्हायो न। औलाद सब खां वधीक प्यारो आ ही भी कया औलाद ला ही भी कया औलाद ला हलाल हराम गडे घणो कया औलाद ला। छो तो चाचा वली दाद करी इन करे तो कया दा करीम दाद त सुभाणे मुझे बच्चन के दुखियो ॾींहुं ॾिसणो न पवे। सुभाणे मुझे बच्चन के तकलीफ न थियो सचो आ या न। तू औलाद सा प्यार थो करी तोखे औलाद जे सुभाणे जो फिक्रा लेकिन कदे गौर कर तू जैसा प्यार थो करी उन जे सुभाणे जो तोखे फिक्रा तो सा जेको प्यार थो करे उन के भी तुझे सुभाणे जो फिक्रा। जैसा तू प्यार थो करी
तोखे उन जे सुभाणे जो फिक्र कुछ करे वठा बच्चो दुखियो न थे जगह ठाहे वठा मानू मेहणा न ॾियंस बनीअ जो एकड़ो वठी वठा बच्चो दुखियो न थे छो त प्यारा तुझो जैसा प्यारा उन जे सुभाणे जो तोखे फिक्र पर तो सां बि को प्यार करे रहियो वा जेके तुझे भी सुभाणे जो फिक्र ओ केरा अच त रब जो कुरान बुधाई छा बुधाई मुझे बेनियाज रब फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू ओ ईमान वारो पीयू सदींदो आनी ओ मुझा बचड़ा ओ मुझा पुटड़ा जी बाबा बच्चा तोला ही भी कयो थम पर संभाले रख जा गलत कमन में खर्च न कजा अजायो न विञाए जा पी पंजे बच्चे के समझाइंदो आ अगर बच्चो पुछे त छो पी चवंदो आ बच्चा इन जे ला त सुभाणे तोखे हथ हणा कोन पवंदा मुझो बेनियाज रब भी पंजे दर तो जेको पागी थल बानो न के सद तो करे ओ ईमान वारा जी मुझा मौला इत्तकुल्लाह मां अल्लाह का डिज मां ॾाढो बेनियाज आहीं पहिरी मुझो रब तो चवे इत्तकुल्लाह मुखा डिज मां ॾाढो बेनियाज आहीं मां उहो बेनियाज हां जो जवान जी जवानी खसींदे देर कोन कंदो हां मां उहो बेनियाज हां जो जीजल अमड़ जे के हिकड़ो बचड़ो ॾे हुआ उन जे सहारे जींदी आ उन जो सहारो खसींदे देर कोन कंदो हां मां उहो बेनियाज हां जो बादशाह के बादशाह जे कुर्सीअ तऊं लाहे उन के मुझा दोस्त अजीज कमरन जो गुहारी ॾियारियां सद्दाम जी जिंदगी निहार मरहूम शहीद जुल्फकार अली भुट्टे जी जिंदगी निहार भला हाणे खणी हिन दौर ॾे निहार नाला नथो ख़तम मथां कंहिंखे तकलीफ़ थी वञे मुंहिंजो रब थो चवे मां बेनियाज़ हां इन करे चवई थो मुखां ड्रिज अल्लाह ड्रिज जो चई करे पोइ चवे थो वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द ओ मुझा बाना मुखां ड्रिज छो ऐं गौर त कर त तो पंहिंजे सुभाणे जे लाइ छा तैयार कयो अल्लाह भी तुझे सुभाणे जे लाइ तू पंहिंजे बच्चे जे सुभाणे जो इंतजार करी रब तो सां प्यार करे रब तोखे थो चवे वल तंज़ुर ॾिस त सही नफ्सुम मा क़द्दमत लिग़द पंहिंजे लाइ सुभाणे लाइ तैयार छा कयो थई यानी मुंहिंजो रब तोखे चई रहियो आहे इहे बच्चा बि जॾहिं छॾे वेंदई मां बि छॾे वेंदई दोस्त बि छॾे वेंदई अज़ीज़ बि छॾे वेंदई जॾहिं अकेली खॾ खोटे लटे वेंदई मुंहिंजो रब थो चवे सोच उन ॾींहुं ला तो छा तैयार कयो मुझो बेनियाज रब तो फरमाए उन ॾींहुं के याद कर जॾहिं सिजने जे बराबर हूंदो ज़मीन तपी ट्रामे जी थी वेंदी मुझो अल्लाह तो फरमाए जॾहिं नफ्सा नफ्सी जो आलम हूंदो ॿुधा मुझा बाना तो उन ॾींहुं लाइ छा तैयार कयो अल्लाह तो फरमाए उन ॾींहुं जे लाइ तैयारी कर जो सुभाणे तोखे शर्मसार थियणो कोन पवंदो कब्र में परेशान थियणो कोन पवंदो हशर में परेशान थियणो कोन पवंदो मौला छा तैयार कयां रब तो फरमाए नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वरी रब चयो वत्तकुल्लाह मां अल्लाह खां ड्रिजो इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून मुझो अल्लाह तो फरमाए जेकी कुछ तू करी तो मां रब को बुझो कोने को मौला छा कया अल्लाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनू ओ ईमान वारो तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा ओ मुझा बाना तौबा कर छा थो रब चवे ओ ईमान वारा तौबा कर ओ ईमान वारा तौबा कर मौला छा को तौबा कया रब तो चवे अगर चोरी कंदो हई त चोरी को तौबा कर त मुआफ कयई
अगर शराब पियंदो ही तो शराब का तौबह कर, वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा। तो दुनिया जे इन पलीत शराब का तौबह कर, मां रब वायदो तो कया तो के पाक शराब तहूरा प्यारे छलींद से। अगर व्याज खाइंदो ही व्याज का तौबह कर, मां अल्लाह रिज़्क़ रोज़ी में बरकत दई छड़ी। अगर हराम खाइंदो ही हराम का तौबह कर, मां अल्लाह हलाल जे रोज़ी में बरकतूं दई छड़ी। अगर ज़िना कंदो ही ज़िना का तौबह कर, मां अल्लाह तो के नेक सालिह बचड़न सा नवाज़े छड़िया। मुझो रब तो फरमाए तू घुरंदो वञ त मां ॾींदो वञा। मुझो रब तो चवे सच्ची तौबह कर। हजरत अली अल मुर्तजा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो, जॾहिं बानो गुनाह कंदो चंदो मौला माफ़ी दे, वरी वनी कंदो आ, वरी चंदो माफ़ी दे। सुने अली फरमायो इए करे रहियो आ जणो अल्लाह सा मजाक करे रहियो। गुनाह का तौबह कर त सच्ची तौबह कर। जॾहिं सच्ची तौबह कंदे मुझो करीम रब तुंहिंजा मिड़ई गुनाह माफ़ करे छॾींदो। टाइम घणो गुज़री वियो, रात जा 11 थी विया, 1.5 कलाक पूरो थी वियो। न त दिल चयो पे त तव्हांखे घणो कुछ ॿुधायां, बस एतिरो ॿुधायां थो त 15 शोबान जी जेका रात आ, इहा रात ईंदड़ सॼे साल जो सॼो शेड्यूल जेको आहे पधरो सिंधी में चओ न बजट विरहाइबी आहे न। अदा ॻाल्हाए बजट ईंदी आहे न पाकिस्तान जी, पोइ बजट इंतज़ार केरु कंदो आहे? चओ सरकारी मुलाज़िम। चओ ॿियनि परवाह ई कान्हे का, बजट असांजो छा वञे बजट सां, असांजो वास्तो ई कोन्हे को। पर सरकारी मुलाज़िम यको पियो चीचुंदे हिसाब कंदो, जे 10% वधियो त हेतिरो थींदो, 5% वधियो त हेतिरो थींदो, 10-15% ईअं आहे या न। यानी जेको रिलेटेड हूंदो आहे, जंहिंजो तालुक हूंदो आहे, उहो ई इंतज़ार कंदो आहे। मुंहिंजो रब तो फरमाए जीअं न दुनिया जे बजट सां, यानी जेको मुलाज़िम हूंदो उहो ई इंतज़ार कंदो। रब तो फरमाए 15 शोबान जी रात मां बि बजट जो ऐलान कंदुसि। पोइ जंहिंखे मुंहिंजे बजट सां वास्तो आहे उहो इंतज़ार करे। हेॾियूं अखियूं खोले वेहंदा आहियूं, टी जेकॾहिं लाइट वई त ओ बापटा वारो शल चङाई थिएव चई छॾिबो आहे, लाइट छो बंदि कयो आहे? अल्लाह फरमाए थो जेकॾहिं तुंहिंजे अखियुनि जी लाइट बंदि, निंड थिए त पाण खे चूंटी हण, ओ अखियूं तोखे छा थो थिए? घड़ी खण तरस त मां दीदार त करे वठां। बजट विरहाइजी रही आहे, मां को पंहिंजो 10% त वधाए वठां, मां को 25% त वधाए वठां। रब तो फरमाए हुते हू पंहिंजे मर्ज़ीअ ते बजट वधाईंदा आहिनि, लेकिन मां अल्लाह वरी तुंहिंजे मर्ज़ीअ ते वधाए छॾींदो आहियां। मुझा मौला इए चो। रब फरमाए थो जेके दुनिया वारा बजट तक़सीम कंदा आहिनि, उन्हनि जा हथ महदूद हूंदा आहिनि, उन्हनि जा वसीला महदूद हूंदा आहिनि, उन्हनि जी ताक़त महदूद हूंदी आहे, उन्हनि वटि दौलत महदूद हूंदी आहे। उहो उन खे ॾिसी करे पोइ चवंदो आहे हीअं कंदुसि त हीअं थींदो। मां अल्लाह वलिल्लाहि ग़ैबुस समावाति वल अर्द वलिल्लाहि मीरासुस समावाति वल अर्द। मुझे रब तो फरमाए ज़मीननि जो भी मां वारिस आहियां, आसमाननि जो भी मां मालिक आहियां। मां अल्लाह वटि कंहिं शइ जी खोटी कान्हे का। इन करे दुनिया वारा बजट पंहिंजे खज़ाने खे ॾिसी ऐलान कंदा आहिनि, ऐं मां रब वरी तुंहिंजे नियत खे ॾिसी ऐलान कंदो आहियां। तूं घुरंदो वञ, मां रब तोखे ॾींदो। त मर्दो ख़वातीन जे ख़िदमत में अर्ज़ा, मुंहिंजूं अंबड़ियूं भेनरूं अदड़ियूं उन्हनि जे ख़िदमत में बि अर्ज़ा, तव्हां दोस्तनि जे ख़िदमत में बि अर्ज़ा। त इहा राति बेली बजट हथूं न विञाइजो, साल में हिकिड़ो ई भेरो ईंदी आहे। इन करे इन बजट मां ठाहूको फ़ाइदो वठिजो। इन राति में जागी करे अल्लाह जी इबादत करणु, ॾींहं जो रोज़ो रखणु, राति जो नफ़िल पढ़णु, अल्लाह जे दरबार में गुनाहनि जी तौबह करणु। मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त मां मुस्तफ़ा इन करे कसरत सां रोज़ा थो रखां त जेॾी महिल बजट तक़सीम थिए त अल्लाह जे दरबार में मां मुस्तफ़ा जा रोज़ा ई रोज़ा हुजनि। ओ मुझा मुसलमान भाइरो, इहा रात फटाकनि जी कोने, याद रखी छॾियो। मुझे सोहणे नबी जी हदीस ॿुधो, कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रइयतिही। हर घर जे वॾे खां उन जे सॼी आकह जो सवाल थींदो, हर पेश इमाम खां जमायत जो सवाल थींदो, हर बादशाह खां रइयत जो सवाल थींदो। तव्हांजे बच्चनि अगरि फटाका ॾिना, ॼाटियूं कढियूं, फटाका ॾेई कंहिंजी निंड फिटायूं, हो त ॿार हन, पर क़यामत में तव्हांजो हाल बुरो थींदो।
छो बच्चन के पैसा कह दिना फटाकन जा तहां दिना, बच्चन के गलत कम जे ला इजाजत कह दिनी तहां दिनी, बच्चन जी परवरिश के कणी तहां के कणी किए कणी उन के प्यार से समझणो। मुझा बाबड़ा हे फटाका करण हे त आतिशबाजी तो मुसलमान कदो ही कोने को। मुसलमान तो इन रात में अल्लाह जे कुरान जी तिलावत कबिया जे वो मुझा बच्चा तू त मूसा गड हलिया मां मुसल्ले ते वेहा तू मुझे भर में वेह मुझू खताऊं घणियूं हन तू पाक रूह है मन रब तुझे करे बूते राजी थी पवे। बच्चन जी इहा तरबियत कयो, इहा तरबियत हकीकत ते मबनिया। पंहिंजे मुसल्ले ते गड 5 मिनट पंहिंजे न्याणीअ खे विहार, 5 मिनट पंहिंजे पुटड़े खे विहारे करे ओ मुझा मौला मां त खतादार हां पर हे त मासूमा इन जे सदके ही खणी करम कर छा तो समझी बेड़ो पार थींदो या कोन थींदो। दरबारे मुस्तफा में दरबारे मुस्तफा में सहाबी आयो केर आयो गाला केर आयो सहाबी आयो अर्ज कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत में असां जो हिसाब किताब केर कंदो। मुझे आका फरमायो अल्लाह। छा मुझे आका फरमायो अल्लाह। उन सहाबी अर्ज कयो या रसूल अल्लाह ओहो अल्लाह जेको रहीम। मुझे आका फरमायो हा ओहो अल्लाह जेको करीम। मुझे आका फरमायो हा। सहाबी नचण में शुरू थी वयो। हे छा थो करी नची छो थो या रसूल अल्लाह। इन खुशी में थो नचा जो हिसाब उहो वठंदो जेको रहीम बिया जेको करीम बिया। उहो वापारी कोन्हे वापारी तोरे वठंदो आ तोरे ॾींदो आ पर जेको रहीम ऐं करीम हूंदो आ उहो अण तोरियो ॾेई छॾींदो आ। मुझा दोस्त अजीज या रात रहीम करीम रब के राजी करण जी रात थे करीम रब जे कुर्ब हासिल करण जी रात थे। ओ मुझू भेनरू अमड़ियूं अदड़ियूं अल्लाह जू बांधड़ियूं इहा रात वेही न विञाइजो। इहा रात वेही रब जो जिक्र कजो रब जो याद कजो। मुझे मदीने वारे मीर जो दुरूद पढ़जो। औलाद जो बुखियो ही औलाद घुरजा जंहिं शइ जी बुख तई घुरजा खुदा जा खजाना कुशादा हन पर मां त ईअं चवंदुसि त कुझु बि न घुरजा हिकिड़ी शइ घुरजा। छा घुरजा ओ शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी महबूब आवे वक्ते नज़ा दे कलमा पढ़क वक्ते नज़ा दे कलमा पढ़ावे शाला सिरांदी। दुआ घुरजा इहा दुआ घुरजा त मुझा मौला जॾहिं इज़राइल साम्हूं अचे इज़राइल पंहिंजो कम करे मुझू दीदू हुजन साम्हूं यार जो दीदार हुजे त मुझू ईदू हुजने। ओ मुझा मौला जॾहिं आखिरी घड़ी हुजे मुझो पुनल पेरड़ो पाए कदमा ते उहदे झुक झुक में पैसा मिनथा करे सा जावण न दे सा कदमा ते उहदे झुक झुक में पैसा मिनथा करे सा जावण न दे सा। हिक बारी एक बारी आका अंगण सादे आवे शाला सिरांदी महबूब आवे शाला सिरांदी महबूब आवे वक्ते नज़ा दे कलमा पढ़ावे शाला सिरांदी। या
दुआ घुरजा डंदण घुरी डारी घुरी असल थोड़ा में भाकुर पा सब तुझो तो मुझा दोस्त अजीज मुझो करीम रहीम रब तुझो दुआऊं कबूल कदो मुबारक है मिया नज़ीर अहमद हकड़ा तोखे ऐं तुझे तमाम उन्हनि साथिन के जन गरजी करे अल्लाह जे जिक्र जी महफिल सजाए जन गरजी करे मुझे करीम मुस्तफ़ा जे इश्क जी महफिल सजाए जन गरजी करे महबूब सुभानी दिलबर जे यारी जे निस्बत जी महफिल सजाए जंहिंमें खुदा जो जिक्र थियो मुझे महबूब जे दरूद थियो अल्लाह जो कुरान थियो औलिया अल्लाह जो शान थियो बुधाण जे ला मूं जड़े गुनाहगार के करीम रब इहा सआदत नसीब कई बुधण जे ला तहां जड़न नेकोकारन के अल्लाह मुंतखिब करे हिते घुरायो सबनी के मुबारक हुन इंशाअल्लाह चओ त इन रात में गरजी करे वेही अल्लाह जे जिक्र के जरूर लोलियो ॾींदासीं छो त मुंहिंजा दोस्त अजीज मुझे मुर्शिदन करीमन सजन साईं दामत बरकातुल आली जे दरबार ते ठट्टे मां दोस्त आया नौजवान हो एकड़ो डाढो काटकू जवान हो जे बस यो एकड़ो जुमलो काफी है काटकू जवान हो आयो दोस्त के खलीफा के किबला थोड़ो हमरा अरडो वा साईं दुआ फरमाई साईं मुर्की फरमायो ऐ अल्लाह जा बाना या जवानी सदाई कोन हुंदी या ताकत सदाई कोन हुंदी यो हुस्न सदाई कोन हुंदो फना आखिर फना है 100 साल जे जिए कोई फिर भी एक दिन मरना आबे हयात जे पिए कोई फिर भी एक दिन मरना एकड़े दिन मिट्टी के मिट्टी थियणो आ इन ते छो तो बावर करी ताल्लुक रख पाजे महबूब सा नाज कर त महबूब ते कर इए चई मुझे मुर्शिदन करीमन के जो जिक्र दस्यो हमरा जो तो मोटियो जी ठटे पोतो हमरा को काटकू के जी बकरी कई के जो ढोर के जो वगैरह वगैरह समझो था सुबह थियो जे जी बकरी कई उने के जे बाबा तुझे बकरी फलानी मुंह काई पैसा घणा जे तो काई जण घणी गालियो न कर मां तोबा करे वायदो करे पाजे मुर्शिदन सा पैसा घणा था अचे बाबा पाजा पैसा मुके माफ कजा होडो कमाए जह जह जो चोरियों कई मुझा दोस्त होडो कमाए वनी उनन के इए सखणो बदा मुके माफ कर न उन जी कीमत पुछी वनी उन के अदा करे वरी चे मुझा मौला रोजी खोल अन छातो समझी जेको अल्लाह के राजी करन जेला इए करे रब उन जेला दर खोली दो या कोन खोली दो रब दर खोली दो वियो कमाई दो वियो दी दो वियो थोड़े अरसे में सबनी के पाजो हिसाब किताब नहीं माफियों वठी छनी अजु हो माशाअल्लाह बेहतरीन व्यापारी बन जी होया अल्लाह सा व्यापार कर खुदा डाडो सोहणो व्यापारी थे डाडो भलो व्यापारी थे अल्लाह को तू जदे अल्लाह वरी व्यापारी जी हां अल्लाह कुरान में चेवा इन्नल्लाह हश्तरा बिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम अल्लाह चे मां खरीदार हां मां खरीद कंदो हां पर के को मोमिनन को जेड़े तेड़े को न खरीदारी मां रब कंदो हां पर मोमिनन जी जानियो भी खरीद कंदो हां उनन जो माल भी खरीद कंदो हां मुखे बुधा जदे न रब खरीद करे छडियो तो असा के परवाह आहे गाला गाला हीर जी कणक झंग में पईया खुट को मुझा मौला ककरी थी हो मुझा मौला रहम कजा तेरे शर्मा निकतिया पो बो मौला रहम कजा अन्या पईया बोरन में पई पो बो मुझा मौला रहम कजा ट्रैक्टर ट्राली ते लडी पो बो मुझा मौला रहम कजा पर जेडी मल नी पास को वारन के या फुट वारन के कणक दई बिल वरती आला से हाने जे को वणी जमी हो असा छो मुखा खरीद थी वई हाने खरीदार जाने त जिन्स जाने सोच यो जुमलो खिलण जो न सोचण जो आ याने जेका शे खरीद थींदी आ पो सजो जिमो न खरीदार जो हुंदो आ रब तो चवे इन्नल्लाह हश्तरा मा अल्लाह ब खरीदार हा मां खुदा भी खरीदार कह जो मिनल मुमिनीन मोमिनन जो मां रब खरीदार हां अनफुसहुम उनन जो जानियो बि मां रब खरीद कंदो हां व अमवालहुम उनन जा माल भी मां रब खरीद कंदो हां जेके रब खरीद करे छॾो ने के बे कंहिंजी परवाह कान हुंदी आहे याद रखी छॾ उनके कंहिंजी परवाह कोन हुंदी आहे त को राज़ी आहे या को नाराज़ आहे उनके ख़बर आहे यार खरीद करे छॾ यार मुंहिंजो मां यार जो ॻाल्हि ख़त्म खरीदारी कर व्यापार कर मुझे करीम रब सा भलारी रात पई अचे शोबान जे 15 जी रात जागी अल्लाह जो जिक्र कजा इंशाअल्लाह तू रात जो जाग त लगई
चो लगई इंशाअल्लाह ताला तुझो सभई परेशानी मुझो रब दूर कंदो तुझो मुश्किलातूं मुझो रब आसान कंदो तुझे घर में परेशानी रब दूर कंदो अल्लाह ताला तुझे रिज़्क रोज़ी में बचड़न में ईमान में बरकतूं अता फरमाइंदो हे भाजी कहण वारा दोस्तो अल्लाह से तव्हांजे हलाल जे पोरे में बरकतूं अता फरमाइंदो खुदा तव्हां के खुलूस नियत सां एड़ा सोहना प्रोग्राम करण जी तौफीक अता फरमाइंदो हाणे टाइम घणो गुज़री वियो आखिर ड्रेजारी छड़ी दिल भरड़ो नंढड़ो मोहम्मद ईसा चवे त न कर कया असां थकी पियो आहियां छो त अॼु स्पीड जी केॾी मुंहिंजी 120 खां मथे हूंदी मुंहिंजे ख़्याल में 120 हुई थोरो वधाईसीं यार 150 कंदे ख़र्च त कोन ईंदो तुंहिंजो घणे सुभान अल्लाह थोरो टाइम रे ॾिसो त टाइम घणो थियो आहे 9:30 शुरू थियासीं 11:15 थी विया आहिनि अञा 5 मिंट मथे अल्हम्दुलिल्लाह टाइम जो लेखो न हूंदो मालिक जी मर्ज़ी आहे नंढड़े ॻाल्हि चई बसि थोड़ी करे वठां ओ मदीने वारा वरी कॾहिं घुराईंदे हाय मदीने जा साईं वरी कॾहिं घुराईंदे साल सजो कई मुत्यारिया अञा वाग नसीब नवारिया ओ मदीने वारा वरी कॾहिं घुराईंदे मदीने जा घोट वरी कॾहिं घुराईंदे अल्लाह ताला सभिनी की हाज़िरी नसीब कंदो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व अदखिलना जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ्फार या रब्बल आलमीन सल्लल्लाहु तआला अला हबीबिहि